कंडन जिया से जहयाती। अज शायद हितां निकिरण जो मौको मिले, पर पहिरियां ॿाहिरि ॾिसी त छा आहे। हिते त केर बि न आहे। ॿियो त ॿाहिरियों दर बि खुलियल आहे। ॾिसां ॿाहिरीं दर ते को सुतल त न आहे। हिते त ही सुतल आहे। सॼी रात मुंहिंजे मथां चौंकी ॾेई सुबुह जो अची सुतो आहे बघूर निंड में। हितां निकिरां त बहितर आहे, पर जे निकिरण खां अॻु में ही जागी पियो त खुलम खड़ो थींदो। हिन लाइ कुझु करणो पवंदो। गुटरकू छा सोचो थई कयूं भला अल्लाह तोहार। कबूतर बेगे मूंसां कूड़ ॻाल्हायो हुयो ऐं चयो आई त मां वॾो अमीर आं, पर हिते अचण खां पोइ ख़बर पई त इहो बेगो सफ़ा ठाठ सुञो आहे। अजायो वक्त न वञा मूं वारो शहर वारो बंगलो खाली पियो आहे। हाल त बाक़ी ज़िंदगी जा 2-3 ॾींहं सुकून जा गुज़ारियूं। कबूतर मुंहिंजो हिकिड़ो शर्त अथई। तुंहिंजा हर शर्त मूंखे क़बूल आहिनि, रुगो तूं मूंखे क़बूल कर। तूं रुगो मूंसां भॼी हल त तोखे दारुल अमान पहुचायां। पोइ कोर्ट लाइ बाक़ी रही दरख़्वास्त जमा कराईंदासीं। उन खां पोइ असांजी शादी। कबूतर जे पकड़जी पियासीं त पोइ केर पकड़ींदो? असां कानूनी कम कंदासीं, कानूनी वकील वधंदासीं। ठीकु आहे, मां तयार आं, पर मुंहिंजी शर्त ॿुध। ॿुधा। हिकु त मूंखे इहो पंहिंजो कलाम न ॿुधाईंदे ऐं मूंखां पोइ ॾड़ी न घुरंदे। कबूला कबूला कबूला। हाणे उथ त कयूं अल्लाह तोहार। उथ त पोइ भला हलूं। उथ हलूं। हाणे नारो हलिया 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 चढ़दा कण ते। खबरदार कबूतर जो मुंहिंजी इज़त मिटी में मिलाई अथई। रशम हाणे तुंहिंजा सभु बहाना सभु मोहलतूं ख़तम। हाणे मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। मूंखे हा में या ना में जवाब ॾे। हा करी थी त ठीकु आहे, जे न करी थी त लौंग खे मारे तोखे सॼी उमिरि जे लाइ क़ैद करे छॾींदुसि। छा थी चई, इज़त वारी ज़िंदगी या ज़िलत वारी ज़िंदगी? अॼु मुंहिंजी बि ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मां तोसां शादी हरगिज़ न कंदसि, छो त मूंखे इहा ख़बर आहे त मां तोसां शादी कंदसि पोइ बि मां मरंदसि, ऐं जेकॾहिं न कंदसि पोइ बि मरंदसि। इन जे करे त मां मरी सघां थी, पर तोसां शादी हरगिज़ न कंदसि। मतां भुल हुजे, ईअं कॾहिं बि न थींदो। मां तोखे न लौंग खे मारींदुसि ऐं तुंहिंजी ज़िंदगी मौत खां बदतर बनाईंदुसि। जेकॾहिं लौंग मरी वियो त पोइ तूं कंहिंजे लाइ ज़िंदा रहंदी? पोइ बि मां तोसां शादी न कंदसि। इज़त ऐं ज़िलत मुंहिंजे रब जे हथ में आहे, तूं केरु थींदो आहीं? ऐं लौंग जी ज़िंदगी मुंहिंजे हथ में आहे।
मुचन साईं जी मुचन साईं बख्शो रेशम नथी मञे चवे थी त लौंग खे माराए छॾ तुंहिंजो छा ख्याल आहे पोइ ॿुधाए छॾ रेशम खे त लौंग सम्झ मरी वियो ठीकु आहे बख्शो इन लौंग खे मारे दरिया में उछलाए छॾ हाणे असांखे का बि ज़रूरत न आहे लौंग जी न न न मुझे न जी लौंग खे मारी न जिंदा तू बि न रहंदे बख्शो लॻे थो त रेशम राज़ी थी न मुझे न मां तोसां शादी हरगिज़ न कंदसि हलो हाँ बख्शू मारे छॾ लौंग खे रेशम खे लौंग जो लाश खपे ठीकु आहे सम्झ त लौंग मरी वियो ख़ुदा हाफ़िज़ ठीकु आहे ख़ुदा हाफ़िज़ खनो तू जख्मी लौंग फकीर काॾे हो बख्शो मूंखे अकेलो सुतल ॾिसी लौंग फ़क़ीर मूं चयो हज़ार खणी थकणी शायदि फिरार थी अशरू तू संगत खे वठी लौंग फकीर जे पोयां वञ तूं खण परे कोन वियो हूंदो हिमत कर मूंखे लौंग फकीर ज़िंदा या मुर्दा खपे सरदार साईं कबूतर सही माण्हू न आहे मूंखे डंडा हणी केराए वियो ऐं बेबी खे भॼाए वियो आहे कबूतर जी इहा जुरत हुनजी इहा मजाल जो तुंहिंजी ज़ाल भॼाए वियो आहे हा सरदार साईं कबूतर मूंसां कहर करे वियो आहे हिकु त मुंहिंजी ज़ाल भॼाए वियो आहे ॿियो गिरेबी में मूंखे डंडा बि हणी वियो आहे बाबल साईं जेकॾहिं इहो कमु कबूतर कयो आहे न त कबूतर खे मां जेरो कोन छॾींदुसि कबूतर थींदो केरु आहे असांजे ॻोठ जे माहौल खे ख़राब करण वारो बेगा मूंखे इहो त ॿुधाए इहो वाक़ियो केॾी महिल थियो आहे सरदार साईं कलाक खनि थी वियो हूंदो ओहो इन जो मतिलब त कबूतर फ़क़ीर अञा शहर न पहुतो इन अछड़े कबूतर जी गुटरू त मां बंदि कंदुसि सिर्फ हथ अचे सरदार साईं वारो कयो पुलिस घुरायो न त मां रनड़ थी वेंदुसि हाशिम ॻाल्हि ॿुध तूं ऐं साईंदार ॿई हिन महिल निकिरो ऐं कबूतर जी ॻोल्हा कयो प्लेटफार्म ते ॾिसो रेलवे प्लेटफार्म जी ॻाल्हि थो कयां बाज़ार में ॻोल्हियो इहे हिते ई हूंदा हिननि जी ॿिए हंधि किथे सोचे ई न वेंदी या रेलवे प्लेटफार्म ते हूंदई या बस स्टॉप ते हूंदई या कंहिं बाज़ार में कंहिं घिटी में हूंदई बाबल साईं पुलिस खे विच में आणण जी का बि ज़रूरत कोन्हे मां हिन कबूतर खे ॾिसां थो चङो तूं हल हाज़िर बाबल साईं बेगा तूं फिक्र न कर तोखे बेबी मिलंदी चाह न वञे मिलंदई तोखे बेबी एॾी शर्म नथी मुंहिंजा फ़क़ीर त फिरंदा था वतन साईं चवां सच पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणी हाणे छो थी परेशान थिए चवंदा आहिनि त पंहिंजे वढीअ जो न को वेझ न थबी हा मासी बसरा मां कातिल आहियां लौंग जी मुंहिंजे होॾ लौंग खे मारायो आहे जे माने मुंहिंजे हिन जी ॻाल्हि मञा हा न त मुंहिंजो लौंग न मारजे हा बस अल्लाह साईं हाणे पीर एहसान जो ख़ैर करे हे ज़ालिम उन्हे खे बि न मारे छॾनि साईं चङा ॾींहं थी विया आहिनि पीर एहसान जो को अतो पतो ई न पियो आहे अल्लाह ख़ैर कंदो बसरा मूंखां ग़लती थी वई सुठो इन में हुजे हा त पाण हितां भॼी हलूं हा पर हाणे छा थींदो
लोंग का सिवा त ॿियो मुंहिंजो को बि सहारो न आहे। मुंहिंजो त हिकिड़ो लोंग ई सहारो हो जेको हिन दुनिया मां हलियो वियो। हाणे मां कंहिंजे लाइ जियां? मूंखे त हाणे मरण घुर्जे। साईं ईअं न चओ। अलाह साईं तोखे वॾी हयाती ॾे। लोंग सां गॾु मुंहिंजी आख़िरी उमेद बि मरी वई। हाणे मां जी छा कंदसि? ज़िंदगी अलाह साईं जी नेमत आहे। साईं इन नेमतुनि खां कुफुर न ॿोल। छो त इहा ख़ुदकशी करण बि सुठा कुफर जे बराबरि कई। न हे जहान न हो जहान माण्हूअ जो। जे मूंखे जीअणो आहे न त हे पीर मुजन मूंखे न छॾींदो ऐं हू ज़ालिम मूंसां ज़ोरी शादी कंदो। माई बसरा मूं हाणे हिमत हारे छॾी आहे। भले मूंखे हाणे पीर मुजन मारे छॾे। अल्लाह साईं हिननि ॿिन्ही जी जोड़ी खे सलामत रखिजांइ। दुश्मन जी बद नज़र खां बचाइजांइ। अदा पलिया हाणे त सभु ॾुख लही विया हूंदई। ॾिस न असांजा बचड़ा केॾा न ख़ुशि आहिनि। अल्लाह साईं मीरा ऐं दिलावर जी जोड़ी खे सलामत रखे ऐं असां ॿिन्ही पोड़नि जी दोस्तीअ खे बि आबाद रखे। बेबी हलण जी कर। रेलगाड़ी जो टाइम थी वियो। साह पटण दे कबूतर रेल गाड़ियूं न कलाकनि जा कलाक देर सां ईंदियूं आहिनि। बेबी हलण जी कर। जो बेगो पहुची वियो न त असांखे शाह ज़मान जे हवाले कंदा। हाणे हल त पोइ हलूं। हा हल।
शरीफ़ त हुनखे संभाल त मां पाणी हणा हिन लोंग खे होश में आणियो। लोंगा 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 मुराद है हाजी शरीफ है मां जिंदा आहियां हाँ मां जिंदा आहियां। हाँ लोंगा तू जिंदा आई ऐं तू पांजन में आई तोखे को भी खतरो कोने। हाँ मुराद है मूंखे तां वठी हल कमदार नबू जा जेके वाठा आहिनि उहे मुंहिंजे पोयां आहिनि। लोंगा फिक्र न कर असां तोसां गॾु आहियूं। हाजी शरीफ हाणे हितां हलण जी कर किथे कमदार नबू जा हमरा असां वटि पहुची न वञनि। मुराद हाणी जेकॾहिं कमदार नबू जा माण्हू हिते आया बि न त असांखे कुझु कोन करे सघंदा। हाणे असां टे आहियूं टे। हाजी शरीफ कोई बि जहिड़ो सुठी ॻाल्हि न आहे हाणे तव्हां हलण जी कयो।